बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, अब्दुल जब्बार तव्हां सां मुखातिब आहे। अॼु हिकिड़े तमामु अहम मौज़ू ते मां ॻाल्हाइण वारो आहियां, जिते साइंस तमामु इंतिहा लेवल जी तरक़ी कई आहे। असां जेको आहे जबलनि खे सर करे विया आहियूं, असां पहाड़नि जूं चोटियूं सर करे विया आहियूं, असां आसमाननि ते वॾी इंतिहा लेवल जे ऊचाई ते जहाज़ मोकिलिया आहिनि, समुंड जे अंदरि आबदोज़ मोकिलिया आहिनि, एटम बम ठाहिया आहिनि, रेलवेज़ जा ट्रैक ठाहिया आहिनि। टेक्नोलॉजी में असां तमामु घणो अॻिते अची विया आहियूं, पर उन जे बावजूदि असांखे हिकिड़ो वॾो तमामु वॾो हिकिड़ो जेको चैलेंज आहे अॼुकल्ह जे दौर में, ख़ासि तौर ते पाकिस्तान या डेवलपिंग जेके कंट्रीज़ आहिनि जंहिंजी इनकम लो आहे, ओवर पॉपुलेटेड जेके कंट्रीज़ आहिनि, उन्हनि में क्लाइमेट चेंज जो वॾो इफेक्ट आहे। क्लाइमेट चेंज जो इहो पाकिस्तान में अॼु खां न आहे, इहो पाकिस्तान में इफेक्ट जेको आहे 1999 खां पाकिस्तान खे ख़बरदार कयो वियो हो त इन्हनि शयुनि खे तव्हां पंहिंजो कंट्रोल कयो, ऐं पाकिस्तान खे इन्हनि शयुनि जो ॿुधायो वियो हो त तव्हां पंहिंजी पॉपुलेशन ते कंट्रोल कयो। छाजे करे पॉपुलेशन कंट्रोल थींदी त वसाइल जेको आहे असांजा वधंदा। हाणे क्लाइमेट चेंज ऐं ग्लोबल वार्मिंग इन्हनि शयुनि में फ़र्क़ु आहे जेको असांजो आम माण्हू फ़र्क़ु नथो करे सघे। सभ खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधायां त ग्लोबल वार्मिंग छा आहे। असल में छा आहे, ग्लोबल वार्मिंग जेकॾहिं इनखे न चइजे, हाणे इनखे ग्लोबल बर्निंग चइजे, ग्लोबल बॉइलिंग चइजे। मक़सदु ॻाल्हि जो आहे त हींअर अहिड़ी इंतिहा लेवल में असांजे एटमॉस्फेयर में, असांजी ओज़ोन लेयर में मिथेन जो जेको आहे मिक़दार वधी वियो आहे, ऐं एटमॉस्फेयर में क्लाइमेट में असांजो जेको इन्वायरमेंट में कार्बन डाइऑक्साइड CO2 जेको असांजो 0.03% हूंदो हो, हाणे उहो 0.04%। तइदाद एॾो वॾो ॾिसण में कोन थो अचे, पर एक्चुअल में तमामु वॾो तइदाद आहे। उन जे करे असांजे जेको ग्लोबल आहे, असांजी अर्थ आहे, उहा वार्म अप थिए थी। उन में जेको तव्हां ॾिसो था उन जा इफेक्ट, त असां वटि इंतिहा लेवल जूं बारिशूं थियूं थियनि, असां वटि ख़तरनाक क़िस्म जा तूफ़ान था अचनि। तव्हां रिपोर्टूं ॾिसी हूंदियूं, तव्हां न्यूज़ में ॿुधो हूंदो त हिकु मतिलबु 250 ग्राम खां मथे जा जेको आहे असां वटि ओला पवनि था, बर्फ़बारी थिए थी, एॾो ख़तरनाक क़िस्म जो। किथे बारिशूं वधीक थियूं पवनि, किथे बारिशूं थियनि बि कोन थियूं। ठीकु आहे, उन खां अलावा फ़सुल ते असांजो कहिड़ो असरु थो थिए। हाणे असल में छा आहे, जो पाकिस्तान ओवर पॉपुलेटेड कंट्री आहे, लो इनकम कंट्री आहे, ऐं पाकिस्तान जो जेको आहे GDP आहे उहा असांजी जेका आहे डिपेंड करे थी एग्रीकल्चर ते। जॾहिं असांजा फ़सुल क्लाइमेट जे इफेक्ट जे करे मुतासिर थींदा त असांजी लाज़मी ॻाल्हि आहे GDP घटि थींदी। उन में पाकिस्तान में पॉलिटिकल क्लाइमेट चेंज जे करे पॉलिटिकल क्राइसिस थी वेंदा, इंटरनेशनल क्राइसिस थी वेंदा, फूड क्राइसिस थी वेंदा, ऐं फूड सिक्योरिटी जा मसइला थी वेंदा। हाणे छा आहे, जो असांजो टेम्परेचर मतिलबु बारिशूं ज़्यादा पवंदियूं त बि असांजो ग्रेन यील्ड पर हेक्टेयर ते वॾो असरु पवंदो। जेकॾहिं बारिशूं घटि पवंदियूं, पाणी घटि ईंदो, ग्लेशियर ईंदा, ग्लेशियर जेकॾहिं पिघलंदड़ शुरू थी वेंदा, उहो पघरजण शुरू थी वेंदा, उन्हनि में छा थींदो त असांजो जेको आहे फ्लड ईंदी ख़तरनाक क़िस्म जी। इहे वॾा हिकिड़ा टॉपिक आहिनि, वॾा हिकिड़ा डिबेट वारा मौज़ू आहिनि। इंशाअल्लाह ताला उन्हनि ते असां केॾी महिल गुफ़्तगू तफ़सीलन कंदासीं। पर हाणे इन्हनि खे बचण जा कहिड़ा तरीक़ेकार आहिनि। 1999 में पाकिस्तान खे ॿुधायो वियो हो त पाकिस्तान में वॾा मसइला आहिनि, पर उन ते गवर्नमेंट जे तरफ़ां संजीदगी ज़ाहिर कुझु हिसाब सां थी, कुझु हिसाब सां जेकॾहिं न बि थी। असां इन शयुनि जा ख़ुदि आहियूं ज़िम्मेवार आहियूं। कीअं त मिसाल असां जेको आहे असांजे इन्वायरमेंट में जेका पॉल्यूशन थिए थी, उहा एयर पॉल्यूशन आहे, उहा प्लास्टिक पॉल्यूशन आहे, उहा वाटर पॉल्यूशन आहे, उहा लैंड पॉल्यूशन आहे। इन सभिनी शयुनि खे असांजे जेको आहे पाण ख़राबु करण वारा आहियूं। हाणे ईअं आहे त इन्हनि खां बचाव कीअं कजे, इन्हनि खां बचाए जेको आहे असांजो जेको आहे वेजिटेबल्स ते असांखे अचिणो पवंदो, हेल्दी डाइट करणी पवंदी। 100 जेके हिन जा उपाउ आहिनि, हिन जा बचाव आहिनि, उन्हनि में माना 3 शयूं वॾियूं आम आहिनि। हेल्दी डाइट असांखे करणी पवंदी, प्लांट डाइट ते असांखे डिपेंड करिणो पवंदो। उन खां अलावा असांजो जेको आहे एजुकेशन ऐं हेल्थ ते असांखे तमामु घणो तवजो ॾियणो पवंदो। एजुकेशन में ख़ासि तौर ते एजुकेशन में औरतुनि जो किरदारु, नियाणियुनि जी जेका आहे तइलीम ते असांखे तवजो ॾियणो पवंदो। छाजे करे, जॾहिं नियाणियुनि जी असां तइलीम ते तवजो ॾींदासीं, हिकिड़ी पढ़ियल लिखियल औरत ई असांजी जेका आहे पॉपुलेशन कंट्रोल करण में वॾो किरदारु अदा करे सघे थी। ऐं जेकर असां तइलीम ते तवजो ॾींदासीं, असां सुठा इंजीनियर, सुठा डॉक्टर, सुठा साइंटिस्ट, सुठा रिसर्चर पैदा करे सघूं, जेके इन्हनि जेके डिज़ास्टर खे असांजे मुंहुं ॾियण में फ्यूचर में मदद कंदा। ऐं ॿियो असांजो इहो आहे, असां जेको आहे पंहिंजे पॉपुलेशन ते कंट्रोल कयूं, ऐं फॉरेस्ट ते जेको आहे वण पोखियूं,
ऐं असांजो जेको आहे इन्वायरमेंट खे बि पंहिंजे ख़ुशहाल रखूं, प्लांट ट्रीज़ कयूं, ट्रीज़ जेको आहे घटि वधि में वधि पोखियूं, असां जेको आहे पंहिंजे माहौल खे ख़ुशगवार ठाहियूं। इंशाअल्लाह ताला हीअ वीडियो तव्हांखे ॾाढी सम्झ में आई हूंदी। पर जेकॾहिं तव्हांजा के तजिया, तव्हांजा जेकॾहिं कंहिं सवालात आहिनि, कुझु शयूं काफ़ी रहिजी वेंदियूं, छाजे करे वॾो डिबेटेबल टॉपिक आहे, छो जो हीअ दुनिया में हिकिड़ो मसइलो थियो आहे। पाकिस्तान, मक़सदु साउथ एशिया ऐं अफ्रीका, इहे जेके ॿ रीजन तमामु घणो ग्लोबल वार्मिंग ऐं क्लाइमेट चेंज जे करे इफेक्ट थिया आहिनि। इंशाअल्लाह ताला वधीक इन ते बारे ते गुफ़्तगू कंदा रहंदासीं। तव्हां पंहिंजो वीडियो कमेंट्स, तव्हां पंहिंजा व्यूज़, आइडियाज़ असांखे वीडियो में शेयर कंदा रहिजो। वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।